मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हर नबी जेको ईंदो आहे न उम्मत खे जनम खां छिके करे जन्नत जी तरफ़ जेको आहे मोकिलींदो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां पंहिंजी पूरी उम्मत खे जेको आहे जनम खां छिके करे जन्नत जी तरफ़ आणियां थो, पर इंसान खे जेकी ख़बर पवे ई नथी, उहो सिधो जेको आहे उहो जनम जी तरफ़ जेको आहे माइल थियनि था। अॻु में मां ॿुधायमि न, अलाह ताला जनम ऐं जन्नत खे जिन टाइम बणायो न, जन्नत खे अलाह ताला बणाए छॾियो, जनम खे बणाए छॾियो, जिबरील अमीन खे अलाह ताला मोकिले छॾियो। त इन ॿिनि शयुनि खे ॾिसी आहे इन में केरु दाख़िल थींदो? त जिबरील अमीन वियो, सभ खां पहिरियां जन्नत ॾिठईं, जनम ॾिठईं, मोटी आयो ऐं चईं त या अल्लाह सभु जेको आहे बंदा जन्नत में वेंदा। सभु काॾे वेंदा? जन्नत में वेंदा। जनम में केरु वेंदा? कंहिंजो एतिरो दिमाग़ ख़राबु आहे छा भला? हा साईं, जनम में एतिरो भला इंसान जो दिमाग़ ख़राबु आहे, बाहि में कीअं पवंदा? अलाह ताला फरमाए ठीकु आहे, अलाह ताला आज़माइश रखे छॾी। जन्नत जे दरवाज़े ते अलाह ताला गमन खे रखे छॾियो, परेशान खे रखे छॾियो, मुसीबतुनि खे रखे छॾियो, टेंशन खे अलाह ताला रखे छॾियो। इहा अञा मां ॻाल्हि खे थोरो तवील कयां, रमज़ान जे गर्मी वारे रोज़नि खे अलाह ताला रखे छॾियो। हा साईं, नमाज़ खे अलाह ताला रखे छॾियो। त इहे शयूं इंसान खे जेको आहे ॾुखियूं लॻंदियूं आहिनि। तहजुद खे अलाह ताला रखे छॾियो। तमामु वॾियूं मुसीबतूं जेके आहिनि अलाह ताला जन्नत जे रस्ते ते, ऐं अहिड़ी तरह जनम जे रस्ते ते अलाह ताला जेको आहे न गुनाहनि जे कमनि खे रखी छॾियो, ऐश खे रखी छॾियो, मौसीक़ी खे, हा साईं, शराब खे, व्याज खे, क़तल खे। जिबरील अमीन खे चईं हाणे वञी करे जेको चकर लॻाए अच। जिबरील अमीन जीअं जो वध ॾिठईं साईं, वॾी आज़माइश रखियल आहे। ॾिठे त जनम जे रस्ते ते सभु जेको आहे ख़तरनाक शयूं पियल आहिनि, जो इन खां बंदो किरास करे अॻिते वेंदो बि न। ऐं जनम वारे रस्ते ते साईं ॾोडियूं ॾींदो वेंदो। साईं शयूं अहिड़ियूं पियूं आहिनि न, माल पियो हुजे, शराब पियो हुजे, क़तल पियो हुजे, बदमाशी पई हुजे, शोबाज़ी पई हुजे, तकबुर पियो हुजे। पोइ वञी करे अलाह जी बारगाह में ॿुधो चई या अलाह हाणे सभु जेको बंदा आहिनि न काॾे वेंदा? उहो जनम में वेंदा। जेकी मां जेको पंहिंजो जेको आहे न मुंहिंजे इल्म जे मुआफ़िक़ हाणे सभु बंदा जेको तुंहिंजा आहिनि सभु जनम में हलिया वेंदा। जन्नत में ॾाढो मुश्किल थो लॻे, छा आहे करे जन्नत जे रस्ता ई जेको आहे न अहिड़ा पिया आहिनि। त अलाह ताला फरमाए बसि हाणे जेको आहे न उहे बंदा जन्नत जे तरफ़ ईंदा जेके मां अलाह ताला जो ख़ौफ़ दिलि में रखंदा। साईं रोज़ो कीअं छाजे करे रखंदा आहियूं? रोज़ो ख़ौफ़ थींदो आहे न, यार अलाह ताला फ़र्ज़ु कयो आहे, हे अलाह ताला जो ख़ौफ़ दिलि में अची वञे न। मां चवां थो राति जो तहजुद नमाज़ पाण बि आसान आहे। ऐं जेके माण्हू चवंदा साईं फजर नमाज़ में ॾाढो उथणु मुश्किल आहे, अखी नथी खुले, हीअं हूअं। अलाह सां जेकॾहिं मोहबत जो अगरि कांटेक्ट जुड़ी वञे न, फजर नमाज़ छा आहे? हा साईं, फजर नमाज़ छा आहे? अंदाज़ो लॻायो कंहिं मर्द खे कंहिं औरत सां मोहबत थींदी आहे, कंहिं मर्द खे कंहिं औरत सां मोहबत थींदी आहे, ऐं उहो दुनिया वारी मोहबत आहे। राति जो काए राति जो सॼी राति हुन सां फ़ोन ते ॻाल्हाईंदो आहे, सॼी राति। छा चवंदो आहे? साईं मोहबत आहे। अलाए छो दिलि हुन खां परे मंझि थिए बि नथी। हिकिड़ी औरत सां तोखे मोहबत थी आहे, एतिरो तूं जेको आहे परेशान, सॼी राति जाॻे थो। हा मोहबत आहे। ऐं जेकॾहिं इहा मोहबत हे त हे हिकिड़ी मफ़ाद वारी मोहबत आहे, हे केरु चवंदो हक़ीक़ी मोहबत आहे? हे हिकिड़ी लालच पातल आहे, हिकिड़ी जेका शहवत जेके दिमाग़ में उभरियल आहे। इन जे करे जेको आहे नौजवान जेको आहे औरत सां ॻाल्हाए थो, ऐं औरतूं जेको आहे नौजवान जी तरफ़ माइल थियनि थियूं। हे मोहबत चकर कुझु बि न आहे, हे बसि हिकिड़ो मफ़ाद आहे। ऐं जेकॾहिं हक़ीक़ी मोहबत जो तालुक़ु अलाह सां जुड़ी वञे न, साईं औरतुनि जे करे सॼी राति माण्हू वेही थो, अलाह सां मोहबत थी वञे, राति जो निंड कंदो, आज़ान फजर जी मिले, हे सुतो पियो हूंदो, हे मुसले ते बीठो हूंदो। पर हाणे छा थो मालूम थिए? अलाह जी मोहबत खां मुस्लमान ख़ाली आहिनि न साईं, ख़ाली। केरु भरियल आहे भला? हे सुबुह रिज़ल्ट ॾिठोसीं, हे आख़िरी रोज़ सुबुह जेको जुमो पढ़ायोसीं न, जुमो न फजर पढ़ाईसीं साईं। पहिरियों रमज़ान बीठो न, ॾिठे त 4 सिफ़ूं जेको आहे हुते माण्हू। ऐं राति आख़िरी रोज़ हो न, ॾिठो त हिकिड़ी सिफ़ जेकी मुकमल थी आहे, ऐं ॿी 3 माण्हू। तव्हां पाण ॿुधायो हे छा ईमान आहे? हे छा ईमान आहे? या अल्लाह जी ज़ात जे मथां यकीन न आहे? मां ईअं सम्झां थो। अल्लाह
या अल्लाह जी ज़ात जे मथां मुस्लमाननि खे यकीन न आहे। जेकॾहिं यकीन अल्लाह जी ज़ात जे मथां हुजे हा न, जीअं माण्हू पहिरें रोज़े ते कीअं पिया उथनि राति जो, त उथो जेको आहे नेकी आहे, हेतिरो हेतिरो जेको नमाज़ में फ़ाइदो मिलंदो, त इहा नेकी तव्हांखे पहिरें रोज़नि में मिट नज़र आई, आख़िरी में तव्हांखे छॾे नज़र नथी अचे। छा अल्लाह जो वाइदो सिर्फ़ु पहिरें रोज़नि में हुयो भला? हा साईं, अल्लाह ताला ईअं ऐलान कयो छा भला पहिरें रोज़नि में मां तव्हांखे नेकी ॾींदुमि, पहिरें रोज़नि में तव्हांखे रोज़े जो वॾो इनाम ॾींदुमि, आख़िरी रोज़े में मुंहिंजो ज़िम्मो न आहे? छा अल्लाह ईअं चयो हुयो? अल्लाह ताला कदन थो ईअं न चयो। हे असांजो ज़हन काॾे थो फेरे भला? रमज़ान अचे मस्जिद पूरी फुल, रमज़ान जीअं जो वञे न, हाणे शवाल ते मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, सुभाणे ईदी रात आहे न, अॼु राति ईदी रात आहे, हाणे राति मूंखे हिकिड़ी सिर्फ़ु फजर में नज़र आई आहे, हाणे सुबुह सां मां दावा थो हिकिड़ी कयां, अल्लाह ताला मुंहिंजी हिन दवा ते जेको आहे अल्लाह ताला मूंखे माफ़ु करे, हिकिड़ी मां ॻाल्हि थो कयां, जेको मूंखे अंदाज़ो आहे, केतिरो अंदाज़ो, 8-9 सालनि जो, सुबुह जी फजर नमाज़ में तव्हां ॾिसिजो, हिन कुंड खां हिन कुंड ताईं 8 माण्हू नमाज़ ते बीठा हूंदासीं, ग़ालिबन को 10 बीठा हूंदासीं। हे असां काॾे था वञूं? दिमाग़ असांजो काॾे जेको आहे फिरी वियो आहे। इन राति अल्लाह ताला छा थो फरमाए? अल्लाह ताला फरमाए अचो अचो, तव्हां जेकी मज़दूरी कई आहे न, मज़दूरी, उन मज़दूरी जो मां इन राति में तव्हांखे इनाम ॾींदुमि। अल्लाह ताला फ़रिश्तनि खां पुछो कहिड़ो हिननि खे इनाम ॾियां, कहिड़े टाइम? त फ़रिश्ता चवंदा या अल्लाह हुननि टाइम ॾेई हिननि खे जान छॾायो। हिन बंदनि रोज़ा रखिया आहिनि, तरावी नमाज़ पढ़नि, या अल्लाह बहितर ईअं जीअं हिन जी मज़दूरी पूरी थिए, फौरी तौरु हिननि खे मज़दूरी ॾिनी वञे। अल्लाह ताला फरमाए मज़दूरी में छा ॾियनि भला हिननि खे? मज़दूरी में हिननि खे छा ॾियां? त फ़रिश्ता चवंदा या अल्लाह तूं बहितर थो ॼाणी। अल्लाह ताला फरमाए अच्छा मां पंहिंजी शान जे मुताबिक़ ॾियां, जीअं रोज़ा रखिया आहिनि, तरावी नमाज़ पढ़ी। फ़रिश्ता चवंदा हा या अल्लाह। पोइ अल्लाह ताला फरमाए थो ऐलान आहे मुंहिंजो। या अल्लाह कहिड़ो ऐलान आहे? अल्लाह ताला फरमायो वञी करे ॿुधायो पूरी काइनात खे, मां तव्हां सां शिदाकोट वेठो, मां तव्हां सां ॿुधायां। अल्लाह ताला फरमायो वञी करे ॿुधायो इन बंदनि खां मां राज़ी थी वियो आहियां, मां इन जा गुनाह जेको आहे उहो माफ़ु करे छॾियमि, मां इन जा ऐं इन जे लाइ मां बिशारती मुक़ररु करे छॾी आहे। या अलाह छाजे करे? अल्लाह ताला फरमायो पोइ ते जेको आहे रमज़ान में रोज़ा रखी आया आहियो न, राति में क़याम में बीह आहियो न, बसि तव्हांखे मज़दूरी इहा थो ॾियां। हा साईं, इहा मज़दूरी। त मां बार ॾिसो बकाई जेकी पोइ ते ज़िंदगी बती आहे न, 11 महीना मां बार बार चवंदो रमज़ान वांगुरु गुज़ारियो, नमाज़ ईअं ई पाबंदी कयो जीअं रमज़ान में कयो पिया। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।